इते मांखे ॿुधायूं त हैदराबाद में नींगर ताहिर मल्ला जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदार जी अदालत में पेशी थी आहे। शहरी पुलिस जवाबदार आगा ज़ुबैर पठान के फरियादीअ खे धमकियूं ॾियण वारे केस में पेश कयो। अदालत जवाबदार खे 1 ॾींहं जी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। जवाबदार ते 3 अगस्त ते ज़मीन में माल दाख़िल थियण ते नींगर ताहिर मल्ला के क़त्ल करण जो इल्ज़ाम आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। हैदराबाद में नींगर ताहिर मल्ला जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदार जी अदालत में पेशी। शहरी पुलिस जवाबदार आगा ज़ुबैर पठान के फरियादीअ खे धमकियूं ॾियण वारे केस में पेश कयो। अदालत जवाबदार खे 1 ॾींहं जी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। जवाबदार ते 3 अगस्त ते ज़मीन में माल दाख़िल थियण ते नींगर ताहिर मल्ला खे क़त्ल करण जो इल्ज़ाम आहे। नींगर ताहिर मल्ला जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदार जी अदालत में पेशी। शहरी पुलिस जवाबदार आगा ज़ुबैर पठान के फरियादी खे धमकियूं ॾियण वारे केस में पेश कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे हैदराबाद मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नसीब चन्ना। जी नसीब। जी शहरी में नींगर ताहिर मल्ला जे क़त्ल केस में नामज़द जवाबदार आगा ज़ुबैर पठान के फरियादी खे धमकियूं ॾियण वारे केस में हैदराबाद जी अदालत 1 ॾींहं जे रिमांड ते शहरी पुलिस हवाले करे छॾियो आहे। पुलिस गिरफ़्तार जवाबदार आगा ज़ुबैर पठान के फरियादी खे धमकियूं ॾियण वारे केस में लाॻापियल अदालत में पेश कयो, जिथे अदालत जो जज मोकल ते हुअण करे केस 9th सिविल जज जुडिशियल मजिस्ट्रेट जी अदालत में पेश कयो वियो, जिथे अदालत जवाबदार खे 1 ॾींहं जे जिस्मानी रिमांड में पुलिस हवाले करे छॾियो आहे। 3 अगस्त ते ज़मीन में माल दाख़िल थियण ते शहरी वारे इलाइक़े में जवाबदार आगा ज़ुबैर पठान नींगर ताहिर खे क़त्ल कयो हो, जंहिंजो क़त्ल केस दाख़िल करण सां गॾु फरियादी खे धमकियूं ॾियण जो पिणु धार केस दाख़िल कयो वियो हो। ठीकु आहे, महिरबानी नसीर अपडेट करण लाइ।